الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والذين إذا فعلوا فاحشة أو ظلموا أنفسهم ذكروا الله فاستغفروا لذنوبهم ومن يغفر الذنوب إلا الله ولم يصروا على ما فعلوا وهم يعلمون أولئك جزاؤهم مغفرة من ربهم وجنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ونعم أجر العاملين قد خلت من قبلكم سنن فسيروا في الأرض فانظروا كيف كان عاقبة المكذبين هذا بيان للناس وهدى وموعظة للمتقين صدق الله مولانا العظيم. अल्लाह तबारक व तआला इन्हनि आयतुनि सगोरिन में उन्हनि माण्हुनि जो तज़किरो फरमायो आहे त जिन खां गुनाह थी वियो, गुनाह थियण खां पोइ उहे गुनाह ते पेशेमान थिया ऐं अल्लाह तबारक व तआला खां बख़्शिश घुरियऊं त अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे माफ़ फरमाए छॾियो। अल्लाह साईं फरमाए थो त ऐं उहे जॾहिं को बेहयाई जो कमु कंदा आहिनि या पाण ते ज़ुल्म कंदा आहिनि, हिते फ़ाहिशतन बि लफ़्ज़ आयो आहे ऐं ज़लमू अनफुसहुम बि आयो आहे। मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था त फ़हश मां मुराद कबीरा गुनाह, ज़लमू अनफुसहुम यानी पाण ते ज़ुल्म करण मां मुराद सग़ीरा गुनाह, यानी जेकॾहिं उन्हनि खां थी वेंदा आहिनि त पोइ ज़करुल्लाह फस्तग़फरू लिज़ुनूबिहिम, तॾहिं अल्लाह खे यादि कंदा आहिनि, यानी अल्लाह तबारक व तआला जो जलाल उन्हनि खे यादि ईंदो आहे त पोइ पंहिंजनि गुनाहनि जी बख़्शिश घुरंदा आहिनि। त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त कुल्लुकुम ख़त्ताऊन, तव्हां मां हर हिकु गुनहगार आहे, व ख़ैरुल ख़त्ताईन अत-तव्वाबून, पर भले में भलो गुनहगार उहो आहे जेको तौबा घुरंदड़ हुजे, इस्तिग़फ़ार कंदड़ हुजे। त अॻिते ॿिए हंधि फरमायो अथऊं त अत-ताइबु मिनज़-ज़ंबि कमन ला ज़ंब लह, त गुनाहनि खां तौबा घुरंदड़ ईअं आहे ॼण त उन को गुनाह कयो ई नाहे। ॿिए हदीस में फरमाइनि था त शैतान जो कौल आहे त अहलक्तुन नास ज़ुनूब, यानी मां इंसाननि खे गुनाहनि जा विसविसा ॾेई करे, गुनाह कराए करे उन्हनि खे मां हलाक करे छॾियुमि। अहलक्तुन नास बिज़ुनूब, यानी मां माण्हुनि खे विसविसा विझी करे, गुनाहनि जूं रंगीनियूं, गुनाहनि जूं लज़तूं विसविसा विझी करे उन्हनि खां गुनाह करायमि ऐं उन्हनि खे हलाक कयुमि। ऐं उन्हनि मूंखे इस्तिग़फ़ार सां ऐं ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण सां मूंखे हलाक कयो, यानी मुंहिंजे मंसूबे खे नाकाम कयो जो उन्हनि ओड़ी महिल इस्तिग़फ़ार ऐं अल्लाह जो ज़िक्र कयो। इहो शैतान जो कौल आहे, यानी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो हदीस जो मफ़हूम हो, यानी शैतान बि इन ॻाल्हि ते शकी थो थी वञे ऐं पंहिंजे इन कम मां नाकाम थो थी वञे जो जॾहिं इंसान बानो इस्तिग़फ़ार थो करे त अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे गुनाहनि खे माफ़ फरमाए थो छॾे। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त वमन यग़फिरु ज़ुनूब इल्लल्लाह, ऐं अल्लाह खां सवाइ केरु गुनाह बख़्शींदो, यानी इंसान खे सिर्फ़ु थोरो अॻिते अचणु घुरिजे। अल्लाह तबारक व तआला बहानो ॻोल्हींदो आहे त अल्लाह तबारक व तआला बहानो ॻोल्हींदो आहे त मन मुंहिंजो बानो मूंखां बख़्शिश घुरे त मां उनखे बख़्शे छॾियां। ऐं बाक़ी रहियो मसइलो इहो त जेको बि गुनाह आहे त इंसान उन ते डटिजी न बीहे, यानी मुफ़स्सिरीन हज़रात लिखनि था त ला कबीरत बिल इस्तिग़फ़ार, यानी माफ़ी घुरण सां कबीरो गुनाह बि कुझु नथो रहे, यानी कबीरो गुनाह बि माफ़ थो थी वञे। वला सग़ीरत मअल इसरार, यानी इसरार डटिजी बीहण सां सग़ीरा गुनाह बि पहाड़ था बणिजी वञनि। तंहिंजे करे हर वक़्तु इंसान खे मतिलबु अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ रुजू करणु घुरिजे ऐं अल्लाह साईं खां माफ़ी घुरणु घुरिजे, छो त अल्लाह साईं फरमाए थो त ऐं जेकी कयाऊं वलम युसिरु अला मा फ़अलू वहुम यालमून, ऐं जेकी कयाऊं तंहिं ते ॼाणी ॿुझी हमेशगी न कंदा आहिनि, यानी हमेशगी न कंदा आहिनि, जेकी थी वियो सो थी वियो, अल्लाह साईं खां अॻिते जे लाइ माफ़ी घुरंदा आहिनि त अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे माफ़ करे छॾींदो आहे। ईअं न आहे त डटिजी करे बीह रहनि ऐं पंहिंजे गुनाहनि ते डटिजी करे बीह रहनि ऐं ईअं सम्झनि त असांखे इहो गुनाह ॼण त आहे ई न, इन मां मुराद हीअ आहे त ॼण गुनाह खे गुनाह सम्झनि ई न। ईअं न आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, जेकॾहिं ईअं थींदो त पोइ कमु ख़राबु थी वेंदो। पर जेकॾहिं माण्हू डटिजी नथो बीहे
जेकॾहिं गुनाह थी वियो त अलाह साईं खां माफ़ी घुरे थो त अलाह साईं फरमाए थो त वरी उन्हनि जो अजुर उलाइक जज़ाउ मग़फ़िरा, उन्हनि जो अजुर सननि पालणहार वटां बख़्शिश ऐं बहिश्त आहिनि, जिन जे हेठियां वाहियूं वहंदियूं आहिनि, मजन सदाई रहण वारा आहिनि, यानी हमेशा उन में रहंदा। ऐं अलाह साईं फरमाए थो वनिअम अजरुल आमिलीन, ऐं कमाईंदड़नि जो अजुर चङो आहे। अजरुल आमिलीन यानी अमल कंदड़नि खे अल्लाह तबारक व तआला भलो अजुर ॾींदो। यानी ईमान खां पोइ अक़ाइद जी दुरुस्तगी खां पोइ अमल तमामु ज़रूरी आहे, छो त इन सां ई फलाह पाईंदो माण्हू। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त क़द ख़लत मिन क़ब्लिकुम सुनन, बेशक अव्हां खां अॻु केतिरा वाक़िया गुज़रिया आहिनि, पोइ अमीं मुल्क में घुमो फिरो, पोइ निहारियो त न मञींदड़नि जी पिछाड़ी कीअं हुई। यानी जिन अल्लाह जी आयतुनि जो इनकार कयो त अल्लाह तबारक व तआला कीअं उन्हनि खे ख़तमु करे छॾियो। किन जे मथां अल्लाह साईं पत्थरनि जी बरसाति बरसाई, उन खां अलावा किन खे अल्लाह तबारक व तआला मतिलबु ग़रक़ करे छॾियो, मतिलबु मुख़्तलिफ़ मतिलबु अल्लाह तबारक व तआला पंहिंजे दुश्मननि जे मथां अज़ाब मोकिलिया, ऐं उहे अल्लाह तबारक व तआला हिन महिल ताईं निशानियूं रखियूं आहिनि। त अल्लाह साईं फरमाए थो त सैर कयो मुल्क जो, ज़मीन जो, ऐं ॾिसो त कूड़ो कंदड़नि खे अल्लाह तबारक व तआला कीअं ख़तमु कयो ऐं उन्हनि जी पिछाड़ी कीअं थी। हाणे त ईअं सम्झो अल्लाह रहम फरमाए त ईअं थी वियो आहे त जेके ईअं सम्झो त अॻिलनि क़ौमुनि जे मथां अज़ाब आया, उन्हनि खे त ॼण सजायूं वेठा आहिनि, ऐं उहे त तहक़ीक़ वरी इन ॻाल्हि ते आहे त इन्हनि जी तिर्ज़ तरीक़ो इन्हनि जो कीअं हुयो, गुज़र सफ़र कीअं हो, इन्हनि जा सिक्का वग़ैरह कीअं हलंदा हुआ। ईअं न आहे त इन्हनि मां इबरत हासिल करनि, तंहिंजे करे अल्लाह साईं फरमाए थो त इबरत इन्हनि मां उहो ई हासिल कंदा आहिनि। अल्लाह साईं हिते फरमाए थो हीअ माण्हुनि लाइ बयानु आहे ऐं परहेज़गारनि लाइ हिदायत ऐं नसीहत आहे। हीअ जेको बि आहे, जेकी बि आयतूं सॻोरियूं आहिनि, इहे परहेज़गारनि लाइ नसीहत आहिनि। परहेज़गारनि जी छा वस्फ़ आहे, उहे अल्लाह तबारक व तआला जी हिकिड़ाईअ खे मञींदा आहिनि, शिरक कुफ़र ऐं मासी यानी हर गुनाह खां परहेज़ कंदा आहिनि। उन्हनि जे लाइ अल्लाह साईं फरमाए थो त इहे आयतूं नसीहत आहिनि ऐं उहे ई नसीहत वठंदा आहिनि। दुआ आहे अल्लाह साईं तव्हां असांखे परहेज़गार बणायो।